नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त 4 मुहर्रम अल हराम जो मातमी जलूस दरगाह सैयद बाबन अली शाह मां रात जो सैयद शाह मोहम्मद शाह ऐं सैयद आफ्ताब अली शाह लकियारी जी अॻुवाणी में बरामद कयो वियो, जेको बाबन शाह तां थींदो पीर गुलशेर डॉक्टर सईद करम अली शाह सैयद असगर शाह जे पिण ऐं जाफरिया इमाम बारगाह मेरासी मौला पहुतो, जिते अज़ादारी ज़ंजीरनि गुर्ज़नि ऐं खंजरनि जो मातम करे अक़ीदत जो इज़हार कयो वियो। मातमी जलूस में शबे ज़ुलजना अलम पाक शहज़ादा अली असगर जो झूलो पिण सिंगारे खयो वियो। जलूस अंसारी मौला जी चाड़ी ते पहुची सीना ज़नी नोहा ख़्वानी शुरू कई वई, जंहिंमें मातमी अंजुमन ऐं सिंध जे मशहूर नोहा ख़्वाननि नोहा पढ़िया। जलूस जी निगरानी लाइ पुलिस जे जवाननि सां गॾु अलजल स्काउट असगरिया स्काउट प्याम विलायत नौजवान सिक्योरिटी सख़्त करे ईंदड़ वेंदड़ माण्हुनि ऐं गाॾियुनि जी चेकिंग करे पंहिंजा फर्ज़ सुठे अंदाज़ में निभाया। जलूस बाबन पिण ते इख्तिताम पज़ीर थियो। आख़िर में ज़ियारत ऐं दुआ थी मोमिनन में न्याज़ तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।